नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सखर में रोड़ी भरिसां कंदरा रेलवे फाटक वटि पाकिस्तान एक्सप्रेस ट्रेन जो मुसाफ़िर बस खे टक्कर थियो आहे, जंहिं जे नतीजे में 15 खां वधीक माण्हू फ़ौत थियण जो इतला आहे। रेलवे फाटक में टक्कर सबबि 3 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जी इतला आहे। हादसो फाटक न हुअण सबबि पेश आयो आहे, जॾहिं त पाकिस्तान एक्सप्रेस कराची खां पिंडी वञी रही त इहो हादसो पेश आयो आहे। जॾहिं त हिन मौक़े ते इमदादी टीमूं हादसे वारी जॻह ते पहुची इमदादी कमु शुरू करे छॾियो आहे। ज़ख़्मी ऐं फ़ौतनि खे रोड़ी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त सखर में रोड़ी भरिसां कंदरा रेलवे फाटक वटि पाकिस्तान एक्सप्रेस ट्रेन जो मुसाफ़िर बस खे टक्कर थियो आहे, जंहिं जे नतीजे में 15 खां वधीक माण्हू फ़ौत थियण जो इतला आहे। रेलवे फाटक में टक्कर सबबि 3 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थियण जी इतला आहे। हादसो फाटक न हुअण सबबि पेश आयो आहे, जॾहिं त पाकिस्तान एक्सप्रेस कराची खां पिंडी वञी रही त इहो हादसो पेश आयो आहे। जॾहिं त हिन मौक़े ते इमदादी टीमूं हादसे वारी जॻह ते पहुची इमदादी कमु शुरू करे छॾियो आहे। ज़ख़्मी ऐं फ़ौतनि खे रोड़ी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई।